मटियारी खां रिपोर्ट करे रहियो आहे तामीर लाखो। ज़िले मटियारी में छोकिरियुनि खे सर्वाइकल कैंसर HPV खां बचाव लाइ वैक्सीन मुहिम जो बाक़ायदा इफ़्तिताह डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल मटियारी में कयो। उन मौके ते डिप्टी कमिश्नर ख़िताब कंदे चयो त ही मुहिम छोकिरियुनि जे मुस्तक़बिल जी सिहत लाइ इंतहाई अहम आहे, छो त ही वैक्सीन खेनि हिक ख़तरनाक बीमारी खां बचाइण में मददगार साबित थींदी। वालिदैन खे घुर्जे त उहे पंहिंजे ॿारनि खे वैक्सीन कराइण में सिहत खाते सां मुकमल सिकार कनि, जीअं ज़िले में वधि खां वधि छोकिरियुनि ताईं ही मुहिम पहुची सघे। डिप्टी कमिश्नर वधीक चयो त सिहत ऐं तालीम खाता गॾियल तौर ते कम करे रहिया आहिनि, जॾहिं त गैर सरकारी तंज़ीमुनि जी शमूलियत बि यकीनी बणाई वई आहे त जीअं स्कूलनि खां ॿाहिरि रहंदड़ छोकिरियुनि ताईं बि ही सहूलियत पहुचाए सघिजे। उन मौके ते डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर मटियारी डॉक्टर आसिफ शाह ऐं एडिशनल DHO डॉक्टर नज़ीर मल्हा समेत सिहत खाते जा ऑफिसर, NGOs जा नुमाइंदा ऐं स्कूल जा उस्ताद वॾे अंग में मौजूद हुआ। मुहिम जी शुरूआती मरहले में ई केतिरनि ई छोकिरियुनि खे वैक्सीन लॻाई वई ऐं वालिदैन खे बीमारी बाबति आगाही फराहम कई वई। सिहत खाते मूजिबि मटियारी ज़िले में 9 खां 14 सालनि जी लॻभॻ 63,000 छोकिरियुनि खे वैक्सीन ॾियण जो हदफ़ मुक़ररु कयो वियो आहे, जंहिं लाइ 64 टीमूं फील्ड में कम करे रहियूं आहिनि। उन मौके ते सिहत खाते पारां जागरता सेमिनार पिणु मुनक़िद कयो वियो। उन खां अॻु डिप्टी कमिश्नर मोहम्मद यूसुफ शेख रिबन कटे बाक़ायदे मुहिम जो इफ़्तिताह कयो।